कोरंगी से मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुरने फायरिंग जे टिनि धारदार वारदातनि में हिकु ॼणो क़तल जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़मान टाउन थाणे जी हद में चीनट अस्पताल भरिसां हथियारबंदनि हिकु नौजवान खे यरगमाल पिणाए रोक रक़म फुर करण जी कोशिश कई। नौजवान कमरुल इस्लाम अंसारी जी मज़ाहिमत ते हथियारबंदनि फायरिंग करे खेसि क़तल करे छॾियो। कोरंगी इंडस्ट्रियल एरिया थाणे जी हद में टाउन में सुम्हाड़ी धारे विन 25 मोटरसाइकिलनि ते सवार 4 हथियारबंद किरयाना जी दुकान तां फुर करण जी कोशिश कई ऐं मज़ाहिमत ते फायरिंग करे हिकु ॼणे रियाज़ हुसैन खे ज़ख़्मी करे छॾियो। वाक़े बाद पूरो फरार थियण में कामयाब थी विया। ज़ख़्मी रियाज़ हुसैन खे जिना अस्पताल दाख़िल कयो वियो आहे, जिते संदसि हालत ख़तरे खां ॿाहिरि ॿुधाई पई वञे। कोरंगी इंडस्ट्रियल एरिया थाणे जे हद बिलाल कॉलोनी में सुबुह जे वक़्ति मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि वटाड़ू नौजवान दीन मोहम्मद खे यरगमाल पिणाए फुर करण जी कोशिश कई ऐं मज़ाहिमत ते खेसि गोली हणी ज़ख़्मी करे फरार थी विया।